दुनिया में इंटरनेट वापेदारनि जे अंग में ॾींहों ॾींहुं वाध थी रही आहे ऐं हाणे इंटरनेट जे हर माण्हू ताईं रसाई लाइ केतिरा ई मंसूबा गौर हेठि पिया आहिनि। इन समूरी सूरतहाल जे ॿिए पासे इंटरनेट वापेदारनि जे अंग वधण खे ख़तरो करार ॾिनो वियो आहे। इन ॾिस में घरू विज़ारत हिकु रिपोर्ट क़ौमी असेंबली में पेश कई जेका साइबर क्राइम जे 3 सालनि में दाख़िल थियल शिकायतुनि ऐं सज़ाउनि जे तफ़सीलनि ते ॿधल हुई। घरू विज़ारत ॿुधायो त मुल्क में 194 मिलियन मोबाइल वापेदार आहिनि, 124 मिलियन ब्रॉडबैंड ऐं 121 मिलियन 3G ऐं 4G हलाइनि था। इख़्तियारनि मूजिबि इंटरनेट वापेदारनि जो वधंदड़ अंग हिकु ख़तरो आहे छो त टेली डेनेस्टी सां साइबर क्राइम जी शिकायतुनि में वाध थिए थी। घरू विज़ारत जी रिपोर्ट मूजिबि 2019 में साइबर क्राइम जूं 30,209 शिकायतूं मिलियूं हुयूं, जॾहिं त 2020 में 1,19,011 शिकायतूं मिलियूं। अहिड़ी रीति 2021 में साइबर क्राइम जूं शिकायतूं वधी 1,02,722 थी वयूं ऐं हलंदड़ साल 1,07,493 शिकायतूं मिलियूं आहिनि। अमलदारनि चयो त साइबर क्राइम में गुज़िरियल 3 सालनि में 124 माण्हुनि खे सज़ा ॾिनी वई ऐं 30,060 केस दाख़िल कया विया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk